हाल में मौजूद मुझे भेणों अस्सलाम वालेकुम। जी आख़िर में जो भी ईंदो हुन ते ॻाल्हाइण लाइ कुछ कोन हूंदो, पर मूंखे त ख़बर ही कोन्हे मूंखां अॻु में माण्हू छा ॻाल्हायो। ख़ासि करे मूंखे वॾी सिक हुई त सलीम मेमण जेको हुनजी तकरीर ॿुधां, पर इहा मुंहिंजी हसरत रहिजी वई ऐं देरि जे करे पहुची कोन सघियुसि। एहतिजाज हो, रस्ते में रोड बंद हो, हलंदा चौपड़, तो असांखे वरी डबल बंदि करे अचणो पियो। इन करे 15-20 मिनट जेके अचण वञण में लॻी विया। सभ खां पहिरीं आउं शुक्रगुज़ार आहियां प्रोग्राम अरेंज करण वारनि जो, ख़ासि करे हेड्स जी इंतज़ामिया जो, जंहिं अॼु असांखे हिते वधो कयो ऐं मौक़ो ॾियो तव्हां सां मुख़ातिब करण जो। जीअं त औरतुनि जो आलमी ॾींहुं बैन अक़वामी सतह ते 8 मार्च ते मल्हायो वेंदो आहे, पर हिते मलीर में छो एतिरो लेट सम्झ में ॻाल्हि कोन आई, सलीम सां बि ॿुधाईंदो। पर अॻु में बि हिकिड़ो औरतुनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां प्रोग्राम वॾेरे मंसूर वारे हाल में थी चुको हो, जेको महिराण अवेंदर साहब उन में भी असांखे तकरीर जे लाइ चयो वियो। तकरीरूं मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते थींदियूं आहिनि। औरतुनि जो आलमी ॾींहुं आहे। सभ खां पहिरीं त अवां सभिनी खे इन आलमी ॾींहं जूं वरी मुबारकूं हुजनि ऐं अल्लाह साईं सां दुआ आहे त हर साल इंशा अल्लाह ताला ईअं ई जीअं ॾींहुं ॾींहुं वधंदो वञे आलमी ॾींहुं तव्हांजो हुनखे मल्हायो ऐं असांजूं सुठियूं उम्मीदूं आहिनि। आउं सम्झां थो ज़ाती तौर ते त अगरि इंसान ज़िंदगी जो मुआवज़नो करे, औरत खां सवाइ कंहिं माण्हू जी ज़िंदगी मुकमल न आहे। औरत जेको हर रूप में असां सां गॾु असांजी ज़िंदगी में असांजे हर अमली कम में शामिल हूंदी आहे। माउ जी सूरत में हूंदी आहे, भेण जी सूरत में हूंदी आहे, घरवारी जी सूरत में हूंदी आहे, को धीउ जी सूरत में हूंदी आहे। इहो असांजो मतिलबु हिकिड़ो लाज़मी जुज़ आहे। इंसानियत आउं सम्झां थो मुकमल ई नथी थिए जेसिताईं अगरि औरत जो हुन में किरदारु न हुजे। सो औरत जे किरदार खां केरु बि इनकार नथो करे सघे। सवाल हिते इहो थो पैदा थिए त औरत खे उहा इज़त ऐं मान असांजे माशरे में ॾिनो वञे थो जंहिंजी उहा हक़दार आहे या न। अॼु जो सभिनी वॾो सुवालु इहो आहे। असां 21 सदी में बीठा आहियूं ऐं ख़ासि तौर ते सिंध जेकी असांजी तमामु इन मामले में पुठिते आहे ऐं नियाणियुनि जी तालीम जे हवाले सां असां वटि उहो कमु कोन थी सघियो आहे, जेको ॿियनि सूबनि में थियो आहे। असां चाहियूं था त औरतुनि खे मर्दनि जे बराबरि हर फील्ड में हुजणु घुरिजे, चाहे वो तालीम जो शोबो हुजे, सियासत जो शोबो हुजे या ज़िंदगी में जेके बि शोबा आहिनि। पर उनजे लाइ इहो ज़रूरी आहे त औरतुनि जी तालीम जेकी आहे उनखे बहितर बनाइणी। सो उनजे लाइ हुकूमती सतह ते जेकी कोशिशूं थियनि पियूं उहे बि तमामु सुठियूं आहिनि, पर गॾोगॾु जेके NGOs जेको किरदारु अदा कनि थियूं उहे तमामु बहितरीनु आहिनि। ऐं असांजी बि इंतिज़ामिया जी पारां पूरी कोशिशि हूंदी आहे त ख़वातीन जे हवाले सां जेके बि असांजे प्रोजेक्ट्स आहिनि, जंहिंमें इंडस्ट्रियल होम्स आहिनि, उन्हनि खे असां वरी वापसि अची उन्हनि खे रीऑर्गनाइज़ कयो आहे ऐं बहितर करण जी कोशिशि कई आहे। ऐं तमामु NGOs जेके असां सां हिते कॉन्टेक्ट में आहिनि, राब्ते में आहिनि, उन्हनि से बि असां गुज़ारिश कंदा आहियूं त असांजी जंहिं बि क़िस्म जी सहकार जी ज़रूरत हूंदी असां इंशा अल्लाह ताला तव्हां सां गॾु आहियूं। वॾी महिरबानी।